निगत नाज़ जे मुड़स ढोलक नवाज़ जो अख़बार फास्ट टाइम सां ॻाल्हियूं। निगत नाज़ ज़िम्मेवार घरवारी आहे। शादी करण ते तमामु घणो ख़ुशि आहियां। असलम सखीराणी केतिरे ई अरसे खां निगत नाज़ जे प्रोग्रामनि में ढोल वॼाईंदो हो। निगत नाज़ बहितरीन फ़नकार सां गॾु समाजी वर्कर बि पिणु आहे। ग़रीबनि जो बहितर ख़्यालु रखे थी। निगत नाज़ शादी करण खां बाद में बहितर ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो मिलियो। हिन वक़्तु धीउ ऐं पुट जो औलाद आहे। समूरो वक़्तु घरवारी ऐं ॿारनि खे ॾींदो आहियां। असलम सखीराणी। दोस्तों इहो हुयो निगत नाज़ ऐं असलम सखीराणी जो फास्ट टाइम अख़बार सां ॻाल्हियूं करण जो इज़हार। हुननि पंहिंजी ज़िंदगी जे बारे में हाणे असां व्यूअर्स खे ॿुधाए छॾियो आहे त असांजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे। सो इन ॻाल्हि खां असांखे हुननि ॿिन्ही ज़ाल मुड़ुस निगत नाज़ ऐं असलम सखीराणी असांखे आगाह करे छॾियो आहे। दोस्तों अॼोकी नंढड़ी वीडियो जेकॾहिं तव्हांखे असांजी पसंदि आई हुजे त असांजी इन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं पंहिंजनि दोस्तनि में लाज़मी शेयर कंदा। महिरबानी।